शिकारपुर मियां जो ॻोठ लिंक रोड ते ॾनियुनि सां भरियल बस खाई में किरी पई। मासूम ॿारनि समेत 5 ॼणा फौत, 30 खां वधीक ज़ख़्मी। शिकारपुर जे इलाइक़े मियां जो ॻोठ लिंक रोड ते ॾनियुनि सां भरियल बस ख़ौफ़नाक हादसे जो शिकार थी वई, जंहिंजे नतीजे में मासूम ॿारनि समेत 5 ॼणा फौत, जॾहिं त घोट ऐं कुंवार समेत 30 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिबि हादसे तेज़ रफ़्तारी सबबु पेश आयो, जिथे बस जो टायर टुटण करे गाॾी बेकाबू थी रोड भरिसां खाई में किरी पई। हादसे खां पोइ इलाइक़े में कहराम मची वियो, जॾहिं त मक़ामी माण्हू ऐं रेस्क्यू पुलिस ज़ख़्मियुनि ऐं फौतनि खे फौरी तौर जेकमबाद ऐं शिकारपुर जी इस्पतालनि ॾांहुं मुंतक़िल कयो। ॾनियनि जी बस बलूचिस्तान जे शहर ओस्तामंद खां जेकमबाद जे ॻोठ मीरपुर बड़ो वञी रही हुई त शिकारपुर जे मियां जो ॻोठ लिंक रोड वटि हादसो पेश आयो। हादसे में फौत थियलनि जी सुञाणप हज़ूर बख़्श चनो, नबी बख़्श चनो, मुरिद चनो ऐं हिकु मासूम ॿार समेत 5 ॼणनि तौर थी आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि में हबीबुल्लाह समेत केतिरा ई माण्हू इलाज हेठि आहिनि। पुलिस मूजिबि कुझु ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे, जंहिं सबबु फौतनि जे अॻ में वधीक वाध जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे।